न सखर में खबर है जेका अवां ताईं पहुचायूं पिया। हफ़ीज़ लाशारी की रिपोर्ट मुताबिक वफ़ाक़ी मुहतसब जी मुदाख़लत खां पोइ बेवाह जी शिकायत जो हल एक बेवाह जेका नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान NBP पारां हुकूमत जे मुक़रर कयल पॉलिसी के मुताबिक पंहिंजे मरहूम मुड़िस जे कर्ज़ के केस जे प्रोसेसिंग न करण जे करे ढिघी तकलीफ़ के मुंहुं ॾेई रही हुई। आख़िरकार वफ़ाक़ी मुहतसब जे बर वक़्त मुदाख़लत खां पोइ रिलीफ हासिल कयो वियो आहे। शिकायत कंदड़ शुरुआती तौर ते लाॻापियल बैंक अख़्तियारनि सां पंहिंजे फ़ौत थियल मुड़िस जी बक़ाया कर्ज़ जी ज़िम्मेवारी जे लिखण लाइ राबितो कयो हो, जीअं लाॻू सरकारी पॉलिसी जे तहत जाइज़ आहे। बहरहाल बार बार दरख़्वास्तुनि जे बावजूद संदसि केस गैर हाज़िर रहियो ऐं संदसि ख़ानदानी पेंशन पिणु रोकी वई, जंहिंजे करे अहम माली परेशानी पैदा थी। को बि मुतबादिल न हुजण करे बेवाह वफ़ाक़ी मुहतसब जी ऑफिस में एक बाज़ाब्ता शिकायत दाख़िल कई। मामले जो नोटिस वठण खां पोइ सेक्रेटरीट फौरी तौर ते कार्रवाई शुरू कई ऐं नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान के हिदायत कई त लाॻापियल पॉलिसी फ्रेमवर्क के मुताबिक केस की प्रोसेसिंग कई वञे। हुन मुदाख़लत के नतीजे में बैंक हाणे कर्ज़ की माफ़ी के केस ते अमल करे वरितो आहे ऐं बेवाह जी रोकियल पेंशन पिणु जारी कई वई आहे, जंहिंसां हुन जी ढिघे अरसे खां जारी शिकायत हल थी वई आहे। ही केस शहरिन के हक़न की हिफाज़त यकीनी बनाने में वफ़ाक़ी मुहतसब जी अहम किरदार के उजागर करे तो त सरकारी इदारा कायम कयल पॉलिसियुनि ऐं तरीक़ेकार ते अमल कन।